मशकरा 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 मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा छाथियो मां छाथियो मां घर खपण जी ॻाल्हि ई कोन कई आहे घर खपाईंदे हाँ बुधा हिते पिने घर नहीं वियो जो खपाईंदे हजार भेरा तो थमा ते घर खपाइण जी ॻाल्हि ज़बान ते न आणियो मां अॼु तुंहिंजा उज़बा थी भॼां पर यार ॻोठ जो तूं चङो मुड़ुस आहीं सभिनी ते हिकु अख रखो तुंहिंजी मर्ज़ी मां बि अख कढाए छॾियां पहिरियां मुंहिंजी चांहि पीअंदो न पहिरीं चांहि मुंहिंजी पीअंदो अलाए तुंहिंजी कीअं थो चवां पे अड़े आजू चमाजू बाबा बिड़ो छो था ॿई चाहियूं मां थो पिया जरके खे छॾियो तुंहिंजे लाइ चांहि केरु खणी आयो आहे असां मुंशी मुतबर लाइ चांहि खणी आया आहियूं मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे एतिरा साल गुज़री विया आहिनि कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न थी आहे राति जेका वारदात थी आहे उन में छा थियो आहे सोचरा साहब ई ॻाल्हि खे सम्झंदो ई कोन मतिलब त मां बेवकूफ़ आहियां हा साहब मुंहिंजो मतिलबु आहे त जेको कुझु राति सां थियो आहे न ज़बान न सम्झंदो असां तव्हांखे करे था ॾेखारियूं लालू आखिर तोसां मसलो छा आहे मसालो त कोन्हे को मां त चवां पियो त इहो पंहिंजो काठियूं खणे वणनि किथां वरी अथई मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा इन हुस्न तां मां घोर वञा सॼो ॾींहुं घोर वञा पर इहो ॿियो को चवे न मां कीअं चवां ठहे ई कोन थो गुलेली चूंटे जवान हथ कयो अथई हजड़े शींहं छा यादि कंदे गुलेली बि गुलेली आहे पर सही मथे थी चमादार मजनू मोलाई बि का हैसियत थो रखे जल्दी चए सॼो ॾींहुं पाण खे ॾिसंदो रहां अरे रमो mu kamu pada tiu tadi sila dos kafitan betul baju okey खबरदार खबरदार तव्हां छा था सम्झो मूं वटि सिर्फ़ु लठा न पिस्तौल वरितो मजबूर कढी पिया ॿार खाली सम्झो थो छा केरु छा थियो केरु पहुची आहे दुश्मन दर ते पहुची आहे मूं गुलनि जी बग़ैर बरसाति वसाए छॾी मान कर सुबेदार खे हा मुस्कान साहब छा चयो मुस्कान हई थमार ॿार पोइ हे टाइम ते मिसकाल अरे कॾहिं काल बि कंदा कयो पिचा काल की थी हेलो साहब दुश्मन मुझे घर ते फेरी करे आ न अरे तव्हां छो चुप करे बीठाओ साहब बेचारा आयो खणो भितर गुलेला सिरोटा शुरू थियो कम खे ॿुधो छा थियो बाबा ऐं ही पटाखनि जी धप छा थी पई अचे ही कहिड़नि ॿारनि पटाखा आया आहिनि फटाका नन्हे सिंगारी साहब पहिरियों गोलियूं वोलियूं पोइ फटाका आया हूंदनि गोलियूं अहिड़ियूं जो मुंहिंजे कननि खां जूं चाचे कंजूं निकिरी वियूं मां सम्झी वियसि इहो कमु कंहिं कयो आहे हाणे ख़बर पवंदो त असां सां पिटाइण जो अंजाम छा थींदो आहे असांजो 100 रुपए जा फटाका उन जूं 1000 जूं गोलियूं मास्टर जर के 4-5 ॾींहं बुखारी कोन छॾींदो जेको जमादार हरू भरू गोलियूं हलायूं अॼु रामो शमा छोकरी
जेकॾहिं मासातनि जो लिहाज़ न अथई त मासी ऐं नाने जो त लिहाज़ कर। हिननि कहिड़ो पंहिंजे मासड़ जो लिहाज़ कयो आहे जो मां तव्हां जो लिहाज़ कयां। अॼु मां हिननि खे कोन छॾींदसि। हिकिड़ी सिंगारी सभिनि ते भारी। ही सभु छा आहे हीअ सिंगारी? चाचा हिननि असांजे घर ते फायरिंग छो कई आहे? छोकिरी आहे या रकासा? फिल्मूं ॾिसी ॾिसी दिमाग़ ई ख़राब थी वियो अथसि। ओ मासी दिमाग़ तुंहिंजे पुटनि जो आहे ख़राब। शराब? न न ये शराब पियनि त कुही छॾनि। छर्रे जी थैली वठी थी वेंदा आहिनि तॾहिं त फायरिंग कंदा था वतन। किथां या हथियार चाचा? फायरिंग किथां जी? चाचा हिननि फायरिंग कई आहे तॾहिं त जमादार मौलाई जवाबी फायरिंग कई। हाँ मजनू मौलाई जो चवण ते तूं हिन ग़रीबनि जे पुठियां पइजी वई आहीं। हिननि ग़रीबनि वटि ब्लेड ई कोन्हे जो ॾाढी ठाहिनि। हथियार किथां आया? चाचा बाबू इहो मजनू मोलाई कूड़ थो ॻाल्हाए। अहिड़नि मवालनि खे को बि हाथी नज़र ईंदो आहे। हा हा ॻोठ जा ॿार फटाका हणी आया हूंदसि नज़र वरी असां आया हुअसि। हा धीअ हे वीचारा सच था चवनि। चाचा जेकॾहिं एॾा ई सच आहिनि न त पोइ तव्हां ॿुधायो त होटल तां छो भॻा? असां सम्झो त मां साडो पुराणो पलांदो करण आई आहे। धीअ पहिरियों मजनू मौलाई सां पक कर पोइ जेको ॾंड विधई उहो हे वीचारा भरे ॾींदा। ठीकु आहे चाचा फ़िलहाल त मां हितां वञा थी पर जेकॾहिं ॻाल्हि इन्हनि ते साबित थी न त मां इन्हनि खे बख़्श कोन कंदी साईं। छो त हिकु सिंगारी सभिनीनि ते भारी। अरे हिकिड़ो ग़रीब जा ॿार ॿियो बिजलीअ में हथु। मां न हुजां हा न त हीअ अलाए छा करे छॾिया। अदा जरका दे ख़बर ये तुझा आजू जमाजू जब चाहूं कयूं मुंशी दे पिया वञनि। अॼु पघार जो ॾींहुं आहे छा? न अदा वागू जंहिं ॾींहुं हारनि जे खातनि खे होॾे होॾे करिणो पवंदो आहे उन ॾींहं ते बि मुंशीअ जूं बचायूं असां ते ॾियूं आहिनि। सब दूध पती ॿुध तूं चाह पींदे? भली बाबा भली नेकी है पूछ भली चाहे घुराए। आजू ज अधे वॾे खां पैसा वठी चाह वठी आ। न बाबा न मां चाहे कोन थो पिया। अदाए इन दौर में चाहे सिहत लाइ मुज़र आहे। बाक़ी ॿियनि जे पैसनि जी चाह मिलई त सही आहे तुंहिंजे खीसे में नांग वेठा। अदा हिन दौर में चांहि खे घाटो करण लाइ निशास्तो था मिलाइनि वरी चांहि जी पतीअ में ज़रदे जो रंग था मिलाइनि। बसि इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। मां तोखे अॻु में बि चयो हो हाणे बि चवां थो त सिंगारीअ ते कंट्रोल कर। बाबा न्याणीअ खे एतिरी छूट न आहे ॾिबी को न को ज़्यान करे विझंदी। गाॾी तूं स्टार्ट कोन थींदी त असां सोचियो त असां स्टार्ट थियूं। छो गाॾी स्टार्ट न थींदी साइलेंसर मोहांडरा? सिंगाई साहिबा छो त सागर के साहब जे हुकुम ते गाॾी जे पुर्ज़नि जूं डेटूं मटाए छॾियूं न। कॾहिं हिन जी लाइट थो कटी कॾहिं हुन जी लाइट थो हणी। ख़बर थी मां वागू आहियां वागू हिकु गीत सां करे ॻी छॾींदो साईं। चाचा वागू लुधड़े जा पुट मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध त असांजे हिन ॻोठ में हिन ऐं हुन जे नाले सां को बि हमरा नथो रहे। मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मां तोखे अॻु में बि चयो हो हाणे बि चवां थो त सिंगारीअ ते कंट्रोल कर। बाबा न्याणीअ खे एतिरी छूट न आहे ॾिबी को न को ज़्यान करे विझंदी। अदा बाबू तो वारी ॻाल्हि में वज़न आहे। हल तोरे बि छॾी जे वज़न आहे त पोइ अमल छो नथो करीं? अदा हिमल ई था अमल कयूं। आजू जमाजू हुकुम साहब
हिनजा पुर्जा कढी डवाडोल करे छॾियो। अरे मूंखे छॾियो कुतो कुतो अरे मूंखे कम थो रिछ सम्झी निबड़ी आहे कुतो कुतो अरे 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 हिन मां हथ कढो। अरे तकड़े साइंसदान जा पुट हिनजा पुर्जा कहिड़े कम जा। अरे हिन जूं अखियूं ॾिसो था ॼण नालीअ में पिलोर पिया आहिनि ऐं हिनजा गुर्दा 100 मार्कुनि ते फेल आहिनि। अरे हिनखे 2 चकर हूअं ई अटैक पियो आहे, 3 चकर पिस हूअं ई गुज़ारे वेंदो। मुंहिंजी धीउ सिंगारी जे मोटरसाइकिल जा पुर्जा कढी उछलाए छॾियो जे मोटरसाइकिल हलाइण जहिड़ी न हुजे। मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कयो वञे। जी साहब सिपाही सुखिया साहब ॾाढा ॾुखिया। मुंहिंजी हिन मीटिंग जो मक़सदु इहो आहे त तव्हां मजनू मोलाई खे सम्झायो त हू ड्यूटीअ दौरान नशो पतो छॾे ॾिए। मिस्टर मजनू मोलाई, हाणे तूं आंदा ड्यूटी ऐं भंग भंग पी न ईंदे। ड्यूटी दौरान हर कसम मूंखे पंहिंजे मुछनि वारे पीउ जो ऐं खुठल टिकण वारे पीउ अलूअ जो त ड्यूटीअ दौरान अॼु ताईं मूं भंग पचारी पीती न आहे। हा घरां प्यालो पी पोइ ड्यूटीअ ते ईंदो आहियां त माना ड्यूटीअ ते कोन पीतमि न। अरे बस दंद था कढो। हाणे मुंहिंजो हुकुम अथव इहो जांच कयो त इहो फटाका कंहिं हणिया ऐं न त बुलबुल साडे जी सेट मुजरिम फट ई फट ॿियो हूंदो खट। इहो कहिड़ो तरीक़ो? सिंगारी साहिबा गाॾी तो स्टार्ट कोन थींदी त असां सोचियो त असां स्टार्ट थियूं। छो गाॾी स्टार्ट न थींदी? साइलेंसर मोहांडरा। सिंगारी साहिबा छो त सागर के साहब जे हुकुम ते गाॾी जे पुर्जे जूं मटाए छॾियूं न ऐं तारूं कुंवर वांगुरु कुतरे छॾियूं कुतरे। सिंगारी साहिबा गाॾी हाणे कोन हलंदी, इन गाॾी खे हाणे म्यूज़ियम में रखंदासीं ऐं तख्ती ते लिखियल हूंदसि त हीअ गाॾी 1919 में सिंगारी साहिबा हलाईंदी। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। मां बि अॼु गाॾीअ जी जाइ ते तव्हां ॿिन्हिनि खे थी स्टार्ट कयां। खेल वरदो तुम पखे जे लाइ पखो हाणे तेज़ आवाज़ हलंदो। हा त न अर्थ अथसि बा। वाह रे लालू वाह तुझी लय। अरे खसीस नौकरी मिली थी अची पर फुटा थी। पर मूंखे फुटा आहिनि जहाज़ वांगुरु तव्हांजे घर जे मथां उॾामंदो आहे। जा जे मूंखे पर फुटा आहिनि त मां पखी बणिजी तुंहिंजे टिकण ते बिठू लाहींदो आहियां। ले जे घर जे मथां उॾामंदे ॾिसां त भरे हीअं कारतूस न हणाया। छा कंदे कारतूस हणंदे? भले पाण खे कारतूस चवंदो नी। अलाह ताला खाई चट करे छॾी दुनालीअ ॿूथिया। अड़े अल्लाह ताला मां पंहिंजो खाधो आहे पिणे आलू जो कोन खाधो अथमि। अड़े मगी न कर पंहिंजी मर्ज़ी न हलाए। कॾहिं हिन जी लाइट थो कटी कॾहिं हुन जी लाइट थो हणी। ख़बर थी मां वागू आहियां वागू हिकु गीत सां करे ॻी छॾींदो साईं। चाचा वागू लुधड़े जा पुट मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध त असांजे हिन ॻोठ में हिन ऐं हुन जे नाले सां को बि हमरा नथो रहे। बाबा मुंहिंजो मतिलबु आहे सॼे ॻोठ जी भली लाइट कटे छॾ पर बाघुल बोड़ीअ जे घर ॾे 3 अख बि न कजांइ। ॿुधाए थो छॾांइ मां वागू आहियां गीत ॾे ॻी छॾींदो साईं। ॿी ख़बर बाघुल बोड़ी खे 3 अख सां छोड़ण सां बाघुल बोड़ी तुंहिंजी भेण आहे छा? पहिरियां मां हिननि जी लाइट कटींदुसि। इन बाघुल बोड़ीअ वारनि असां समेत सॼे ॻोठ था फिटायो आहे। अरे लालू तोखे इहा ख़बर न आहे ओ हीअं चपटी वॼाइण जी देर आहे चपटी वॼाइण जी देर आहे। हिन ॻोठ में ॻोल्हियो ई न लभंदे। ये धमकियूं जी पंहिंजे भाउ जरके खे ॾे जरके खे लुधड़े आ पुट। अरे तूं वॾो ब्लैकमेलर आहीं। जरके खान खे ब्लैकमेल करे हुनखां पैसा पिनंदो ई न। हा जमीन छा थोड़े मां को पेनू फ़क़ीर आहियां छा जो ख़ैरात पिनंदुसि।
नथो चवाए त मूंखे अहिड़ो तेड़ो थो सम्झी। अड़े अहिड़ो तेड़ो त माण्हू खे चइबो आहे, तूं उहो बि नाही। शैतान जी विठ। अरे मां वागू है वागू गीत ॾई खड़ास दुनिया में मेरे खामखा सॼो मीटर पियो साड़ी। मां सोचो मीटर साड़े छॾियो। हाणे सॼो ॾींहुं हिते टिम्पल पियो थी। हल पुट हल। अदा माजू जा उत्तर हेॾे आहे हेॾे आहे ना दा एॾा ॾखण हेॾे उभर आहे। जो ख़बर तरफ़ बथा यादि कयो स्कूल में दाख़िला वठी अथव छा? न साहब तव्हां चयो त मोटरसाइकिल या पुर्ज़ा कढो। हा पोइ गाॾी स्टार्ट न थी। पोइ सिंगाई दफ़ा असांखे स्टार्ट करे हली वई। तव्हांखे स्टार्ट कई? हा पोइ असांखे फिरनी वांगुरु फेराए ईअं ई असांखे तरफ़नि जी ख़बर ई नथी पए। काॾे वई? ख़बर न आहे, कवर में ॿाहिरि निकिरी वई। ॿाहिरि निकिरी वई? काॾे वई? अल्लाह ख़ैर करे। मुंहुं काथे अथसि मूंखे ॿुधा। हा हथ ॾे। हे यको बूथ अथसि। वञ एॾो नक ॿार चूपड़ी सम्झी छिकींदा अथसि छा? अंदर मायूं पाड़े जूं वेठियूं आहिनि, सेरनि जो प्रोग्राम ॾियण आयूं आहिनि। पोइ पाड़े वारियूं मूंखां कहिड़ी ॿुझूं आहिनि? के त ख़ुशि नसीब बि आहिनि जेके अञा ताईं तुंहिंजे मुंहुं कोन पयूं आहिनि। मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा कच्चे रस्ते में ताज़ो ब्रेकर कंहिं ठाहियो आहे बि कच्चो। वागू अम्मा मूं त चयोमांइ त डॉक्टर ॾे वठी हल। हे वागूअ जे घर छो वठी आई? वागू जे घर कोन आहियूं, वागू रस्ते ते पियो आहे। वागू रस्ते में पियो आहे छो? बाबा ओ बाबा हीअ बेहोश पियो आहे। बेहोश? चङी तरह ॾिसीसि मता थियो हुजे फौत। मौत? न साह खणे थो। साह खणे थो त पोइ उथारण जी कोशिशि कयूंसि न। उथारमांसि बाबा। हाँ उथारियो अथईसि। हाणे हथ छॾीसि। बाबा हे त वरी किरी पियो। हे वरी किरी पियो? बाबा ही त सिधो थिए ई नथो। सिधो थी वेंदो, तूं रुॻी मुंहं जी एड्रेस ॿुधाए। वधा माण्हू वधायां मतिलब त माण्हू वठी अचां? मरी वियासीं। मुंहुं काथे अथसि मूंखे ॿुधा। हा हथ ॾे। हे यको बूथ अथसि। वञ एॾो नक ॿार चूपड़ी सम्झी छिकींदा अथसि छा? बाबा नक कोन अथसि, ही चश्मो पियो अथसि चश्मो। बाबू शुक्र है तू होश में आई। तू ते बेहोश पियो है छो? छा थियो? एओ लालू लाइट वारो करंट हणी हलियो हुयो। लालू लाइट वारो करंट हणी वियो? पर छो? मां चयोमांसि त पूरे मुल्क जी लाइट कटिजा पर मामे नूरे वारनि जी लाइट न कटिजा। उन खां पोइ इहो झगड़ो वधी वियो। सिज लही वियो? सिज ना किथे हलो त ॾींहुं? हा ओ मां लालू लाइट वारो इनखे करंट हणी बेहोश करे वियो आहे। लालू लाइट वारो? खुदा जी का मार पवश, पर बेहोश छो करे विश? फिलहाल मूंखे घर वठी हलो। मूं में हिन वक़्तु साह कोन्हे, पोइ तफ़सील सां कचहरियूं करे ॿुधायांव थो। चङो ठीकु आहे, खमीस पाए त हलूं। अरे भाउ यार कव पुठी न आहे मुंहिंजी टिकड़ा।
लगे थो त माई हवल ॾे पियो थो वञे। लॻे थो न भाग्य खे शक पइजी वियो त हीउ हवल ॾे थो वञे। हाणे आऊं हवल ॾे कोन वेंदो। कुत्ते ॿिले खां दरवाज़ो बंदि सुठो आहे। पर फ़ाइदो त कुझु कोन थियो। मतिलब मां कुतो ॿिलो आहियां। मुंहिंजो मतिलबु इहो कोन्हे तूं हलियो आहे त तोखे केरु रोकींदो। मुंशी बि इहो मोतबर थी हेॾे पियो अचे हिन जे करे मूं दर ॾेई छॾियो। वरी इहो निभागो दर खड़काए त पोइ मरी वियसि। मार पैस खुदाई जी कन ॾयूं बीठो हो अलाए छा। हाणे छा कयां? हणजास कूड़ उहे बि मां थी कूड़ ॻाल्हाइण जा होशियार आहियो। का ॻाल्हि ई कान्हे चीस परायूं मायूं आयूं आहिनि सॾ ॼण शादी जो सेरनि जो। हा हा इहो सही आहे इहो सही आहे। हाणे मां बाकानी लिखां। केरा अस्सलाम वालेकुम माई हवला। देखा चौथे नहीं अंदर मायूं पाड़े जूं वेठियूं आहिनि सेरनि जो प्रोग्राम ॾियण आयूं आहिनि। पोइ पाड़े वारियूं मूंखां कहिड़ी ॿुझूं आहिनि। के त ख़ुशि नसीब बि आहिनि जेके अञा ताईं तुंहिंजे मुंहुं कोन पयूं आहिनि। वॾे खां भोगाड़े वरी पहुचा थो। ऐं हा दर बंदि करे रखंदी कर। अॼुकल्ह ॻोठ में कुता ॿिला जाम थी पिया अथनि। तूं खुटको न कर मुंशी। ॿी ॻाल्हि त प्रोग्राम रो करे मसवाड़ मसवाड़ जो लफ़्ज़ त जहिड़ो बम फाटी पियो। हाणे झटि कर देर न कर निकुर निकुर वरी मुंहुं अची कड़कंदो। मां त निकिरां थो पर मूंखे बि ईअं चवंदी हूंदी त इहो मुंहुं अची वियो। न न ईअं नाहे तो में ऐं मुंशीअ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हुन सां खिली ॻाल्हाइण मुंहिंजी मजबूरी आहे छो त जाइ जे मसवाड़ में लेट सवेर थी वञे पोइ मोह दिमाग़ खाई थो वञे। बाक़ी त तोखे मुंहिंजी ख़बर आहे हवल जी हेर कढंदी आहे चङनि भलनि जा पेर। हे मुंशी छा आहे मुंहिंजा पेर त गुॾनि खां कढी छॾिया अथई। मौलाई खां ई लालू खां पैसा वठी ॾींदो साईं हाणे जा मुंशी जे बूथ में। हल ठीकु आहे हाणे तूं हलो हलो जल्दी कर। एतिरो थी डिॼी छा ॾिसण में त केॾी सखी थी अची। मां पंहिंजे लाइ न तुंहिंजे लाइ थी डिॼां। इहो न भागो खंदियूं न खणी छॾई। इन्हे मुंशी जूं खंदियूं त मां थो खणा। हिकिड़े पुट खां लाइट कटराईंदो सांस ॿिए पुट खां ॿधराईंदो सांस। ओ दर थो भञी लूसी। चुप चुप तूं त चुप कर मां अचां थी। तूं अची वई आहीं छा हूर? मां हिते ई हुयसि ज़ाहिरा ॻोठ में हुयसि त घटि वापसि ईंदसि न। हा हा चङो थियो आहीं। इहो हूर मोटी आई आहे। हाणे मां बाकानी लिखां मरी त मां विसो काॾे वञा लिखां किथे। हा चङो थियो आहीं आहीं। छा थियो आहे मां एॾी ज़ोर सां थी चवे हूर मोटी आई आहे ज़ाहिरा मोटी त ईंदसि न। हा हा हई पाए लॻई तूं हिते छा?